अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पयूं अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पयूं कालू बला कल्ब सी तॾहिं तित चयूं तंहिं वेल कयूं वचन वेड़ी जिनसू। सभ खां पहिरियां जसाक शहीद बशीर ख़ान जे दोस्तनि खे मुबारकूं हुजनि इन कामयाब रैली जूं ऐं अहिड़ो शानदार प्रोग्राम लतीफ़ जे नाले ते दोस्तनि खे मुबारकूं हुजनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर शागिर्दनि खे हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंध जो सेक्युलर रूह। अॼु जेके बि दोस्त हिते गॾु थिया आहिनि सभु दोस्त पंहिंजे सेक्युलर मिज़ाजनि मां चङी तरह वाक़िफ़ हूंदा, छो जो असांजी परवरिशूं इन धरती ते ई थियूं आहिनि ऐं हिननि मज़हबनि बि असांजी धरती ते ई जनम वरिता आहिनि। त तव्हां सभु इहा शइ ॼाणींदा हूंदो त रवादारी छा आहे। तव्हांजो ॼाणण ऐं मुल्ले जो असांजे इदारनि में इंटरफेयर करणु पाण में जुड़ियल आहिनि। हू ॼाणे थो त सिंध जो सेक्युलर रूह जेको आहे उहो अॼु ताईं ज़िंदा आहे, तॾहिं हुननि असांजे इदारनि ते पहिरियों हमलो कयो आहे। चवंदा आहिनि न त जीअं क़ौम खे गुलाम रखिणो हुजे न हुन क़ौम खां तालीम खसे छॾियो, क़ौम गुलाम थी वेंदी अंधी थी वेंदी, ख़बर ई कोन पवंदड़। त हीअ बि सभ खां पहिरियां इंतिहा पसंदी असांजे इदारनि में ॻाल्हि आहे न, जीअं असां शागिर्द आहे न मुस्तक़बिल जो मेमार आहे, अॻिते हली करे हितां इंतिहा पसंदि ज़हन ठाहे थो त अॻिते हली करे मुमकिन आहे इहा शइ त इंतिहा पसंदि थींदो। पर जसाब जी महिनतुनि सां लतीफ़ जो पैगाम खणी अचणु असां उहे कोन आहियूं जिन बुल्ले शाह खे छॾे ॾिनो, जिन बाबा फरीद खे छॾे ॾिनो। असां सचल ऐं लतीफ़ खे अॼु बि खयो वेठा आहियूं, असां उन्हनि खे ज़िंदा रखियो वेठा आहियूं, उन्हनि जो फिकुर असां वटि अॼु बि मौजूदु आहे। तव्हां भले पंहिंजे बुल्ले शाह खे विसारे छॾियो हुजे, तव्हां इंतिहा पसंदि जो शिकार बि थी विया हुजो। तव्हां सभु ॼाणींदा हूंदो त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि पहिरियां त असांखे मज़हबनि जी आड़ में विड़ायो वेंदो हो, हिंदू मुस्लिम बुद्ध, पर हाणे हिकिड़े मुस्लमान मज़हब जे अंदरि मुख़्तलिफ़ फ़िरक़नि में असांखे वरी विराए छॾियनि। हिकिड़े ॾींहुं सुन्नी आया प्रोग्राम करे विया, शीयनि खे ॻाल्हाए विया हलिया, ॿिए ॾींहुं शिया अचनि था उहे सुन्नियुनि खे ॻाल्हाए हलिया था वञनि। त उन खां पोइ असांजो प्रोग्राम रखियलु हो त उन जे लाइ अधड़ियुनि सां मुलाक़ात थी मारवी हॉस्टल जी। त अधी ॻाल्हि कई त अचां पई मारवी खां त कुझु छोकिरियूं पाण में विढ़नि पियूं, तव्हां सुन्नी हीअं तव्हां शिया हीअं, त इहे नतीजा मिलंदव। जेकॾहिं हीउ मुल्लो असांजे इदारनि में मज़बूत थियो त नतीजा अहिड़ा ई मिलंदा जेके अॼु कराची यूनिवर्सिटी में नतीजा आहिनि, जेके पंजाब यूनिवर्सिटी जे अंदरि मिशाल ख़ान जी सूरत नतीजा मिलिया। इहा शइ ज़हन में रखिजो, असांखे ईअं ई लाश मिलंदा। पर जेसि ताईं लतीफ़ जो फ़िकुर ऐं जीएम साहिब जो फ़िकुर मौजूदु आहे तेसि ताईं घटि में घटि असां हिननि खे पेर खोण कोन ॾींदासीं। तव्हां सभु ॼाणींदा हूंदा त असां मुस्लमान ऐं हिंदू पाण में एतिरा रवादार आहियूं। तव्हां थर जे पासे उमरकोट जे पासे वेंदा त मेजॉरिटी असांजा हिंदू ॿाहिरि रहंदा आहिनि, त मुस्लमाननि में उते कुर्बानी जेकॾहिं थींदी आहे त घरनि जे अंदरि थींदी आहे। छो हिंदू मज़हब में गऊं खे माता जो दर्जो ॾिनो वेंदो आहे। इहा सेक्युलर धरती आहे। हाणे उते ही मुल्लो अची करे असांखे सम्झाए थो त तव्हांखे छा करिणो आहे। अरे मुल्ला तोखे कहिड़ी ख़बर मोहम्मद छा आहे। अंग्रेज़नि किताब लिखियो आहे न 100 डिफिशिएंट पर्सनैलिटीज़ ऑफ दी वर्ल्ड। पहिरियों मोहम्मद आहे जेकॾहिं तव्हांखे 12 बिलो जो प्रोग्राम कराइणो आहे त तव्हां पंहिंजो प्रोफेसर विहारियो, उन किताब तां लेक्चर ॾियारियो न। तव्हां हुन ॼट मुले खे हाणे ख़बर ई कोन्हे मोहम्मद जी ज़िंदगी छा आहे, उहो असांखे ॿुधाईंदो। ऐं इहा ॻाल्हि तव्हां जेका वाज़े कंदो हलां त हीअ सिंध यूनिवर्सिटी उहा यूनिवर्सिटी आहे जिथे 2022 में जॾहिं बोर्ड आई हुई त तव्हां सभु दोस्त ॼाणींदा हूंदा त हिते कैंप लॻी हुई जिथे इन्हनि इहो फ़र्क़ु ई महसूसु कोन करायो त केरु हिंदू आहे, केरु मुस्लमान आहे, केरु सुन्नी आहे या केरु शियो आहे। असां त इंसानियत सभ खां अॼु बि मथे आहे। हाणे हिकिड़े वक़्तु असलम फ़क़ीर जी ॻाल्हि थी त सिंध मोलाए दुआ सिंध मोलाए अमा, त हा इहा ॻाल्हि यादि रखो, असां लाइ फ़क़ति ई फ़क़ति सिंध ऐं सिंधियत अवल आहे। सभिनीनि मज़हबनि खां असांखे सिंध ऐं सिंधियत अवल आहे। हा, असांखे पंहिंजी धरती सभिनी खां मथे आहे, छो जे करे इन्हनि मज़हबनि असांजी धरती ते जनम वरिता आहिनि। असांजी धरती मज़हबनि जनम कोन वरितो आहे। जेके मज़हब आहिनि असांजी धरती ते जनम वठी विया आहिनि, हिते पलिया आहिनि ऐं पाण में गॾु रहण बि ॼाणनि था। तव्हां सॼी सिंध में घुमंदव न त तव्हांखे अहिड़ा दरसगाहूं जेके मज़हब गाहूं जेके थींदियूं आहिनि उन्हनि जूं, उहे तव्हांजे अॻियां ईंदियूं त मस्जिदूं मंदिरूं
गॾु अॾियल अथव मुकमल तौर ते। इहो सिंध जी सेक्युलर रवायतूं हुयूं जिन्हनि खे गॾु अॾण जी इजाज़त ॾिनी। पर अॼु छा तव्हां वटि अहिड़ी कंडीशन आहे जो तव्हां मस्जिद जे बराबरि मंदरु ॾे सघो था? इहो इन मुल्ले जो कयल इंतिहा पसंदि मुल्ले जो कयल कमु आहे जो असांजो हिंदू भाउ, असांजो मुस्लमान भाउ, असांजो ईसाई भाउ पाण में ठहे कोन थो, उन्हनि जी भाइती पाण ख़तमु थी आहे। इन जो ज़िम्मेवार मुकमल मुल्लो आहे ऐं इहा तव्हां शागिर्दनि जे मथां ज़िम्मेवारी आहे। हाणे इहा तव्हांजे कुलनि जे मथां ज़िम्मेवारी आहे त तव्हां सिंध जी सेक्युलर रवायत खे किथां ॼारियो, तव्हां लतीफ़ खे किथां खणी अचो। लतीफ़ तव्हां वटि मुकमल तौर ते सेक्युलरिज़म ऐं त औरत खे जेको हुन पेश कयो आहे। हाणे हीउ मुल्लो चवे थो त औरत जो कमु घर ताईं आहे या औरत जो कमु परदे ताईं आहे। अरे लतीफ़ तोखे मुला कहिड़ी ख़बर, लतीफ़ छा थो ॿुधाए सुहिणी ऐं सुहिणी मेहार छो मिलण ईंदी, तोखे कहिड़ी ख़बर इश्क छा आहे, तूं इश्क ते पाबंदी हणंदो वती हिते। तो इहो मुल्लो इन जो कमु ई इहो आहे। तव्हां सभु दोस्त वाक़िफ़ हूंदा हिननि शयुनि मां। बाबा अॼुकल्ह फतवा निकिरणु वॾी ॻाल्हि कोन्हे। 30 लख रुपया 25 लख रुपया मुल्लो फतवा गॾु छॾे। ऐं चवां थो हिन खे 25 लख ॾियो त चवंदा व्याज हलाल आहे, 40,000 व्याज हलाल आहे, वधीक हलाल कोन्हे को। ईअं करे सघनि था, हिननि ते मयार ई कोन्हे का। तो हाणे इहो मुल्लो असांखे अॼु मज़हब सेखारे थो पियो। तो इहा ॻाल्हि मुला ज़हन नशीन कनि घटि में घटि सोशल मीडिया जे थ्रू। त ही सिंध यूनिवर्सिटी हे साईं GM सैयद जे ख्वाबनि जी साबिया अॼु तव्हांखे पैगाम थीजे त इहे पंहिंजी इंतिहा पसंदियूं, पंहिंजा मज़हब असांजे पाक मुक़दस तइलीमी इदारनि खां ॿाहिरि रखे अचो। ही असांजा तइलीमी इदारा तव्हांजे ज़हननि खां वधीक पाक आहिनि। तव्हां पंहिंजी पाकाई असां ॾे न आणियो, असांखे ख़बर आहे तव्हां छा कंदा आहियो। असांजे अॻियां सोशल मीडिया ते सभु तव्हांजी शयूं मौजूदु आहिनि, तव्हां असां खां लिकियल कोन आहियो। तो इहे बराए महिरबानी पंहिंजूं ॿाहिरि छॾे अचो। असां ॼाणूं था असांजी धरती कीअं रवादार रही आहे ऐं हुनखे कीअं रखिणो आहे। तव्हां हुन में इंटरफेयर करे असांजो माहौल ख़राबु न करायो। ऐं यकीन कंदो शागिर्द साथियो त असां वटि जेकॾहिं इहो मुल्लो अंदरि लही आयो न, ही त अहिड़ा ज़ोंबीस पैदा कंदा कि हिकिड़ो ज़ोंबी ॿिए खे खाईंदो आहे न, असां वटि इहा हालत थी वेंदव। हिकु शागिर्द ॿिए शागिर्द खे मारण जे लाइ तयारु हूंदो ऐं मज़हब उहो हसास मामिलो आहे जंहिं ते माण्हू मरण जे लाइ तयारु थी वेंदो। असां घटि में घटि कोन था चाहियूं त इहा अफ़ज़ल ऐं आसिफ़ जी सिंध यूनिवर्सिटी अहिड़ा ॾींहं ॾिसे। उन जे लाइ ही को आख़िरी या पहिरियों प्रोग्राम कोन हो, इहो तसलसुल आहे जेको ॿुधाए थो पियो त सिंध ऐं सिंधियत सभ खां अवल आहिनि। तो ऐं आख़िर में इहो ई ॾेई पंहिंजी जॻह वठंदुसि त तूं चईं त पुछां, मुले खे घटि में घटि चवंदासीं इहा, तूं चईं त पुछां, तूं चईं त लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। वॾी महिरबानी।